नासिन एक बी अहम खबर है कंबर में अवां सां शेयर कयूं पिया। बेर रोड ते चिंची रिक्शा ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो है। हादसे में मोटरसाइकिल सवार सजाद ब्रोही फौत थी वियो आहे, जड॒हिं त रिक्शा ड्राइवर के गिरफ़्तार कयो वियो आहे। अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। कंबर में बेर रोड ते चिंची रिक्शा ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। हादसे में मोटरसाइकिल सवार सजाद ब्रोही फौत थी वियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। कंबर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर हाकिम ख़ास के लिए असां सां लाइन ते मौजूद आहे। हाकिम, इन हादसे के हवाले से कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, कंबर बेर रोड में चुंची मोटरसाइकिल में टक्कर के नतीजे में नौजवान द्रोही मला जो रवासी नौजवान मोटरसाइकिल सवार जो है वो सुजाद द्रोही जो वो मौके ते ही फौत थी वियो, जैसे बर वक्त जी पुलिस पहुंची पंहिंजी तवेल में वठी कंबर जी सिविल अस्पताल में जरूरी कार्रवाई बाद जो है वो लाश वारसन हवाले किया है। लाश जी घर ही पहुतो तो घर में कोराम मची वियो। नौजवान जो है मोटरसाइकिल सवार हो कंहिं कम सां पंहिंजे घर खां निकिरी वञी रहियो बे रोड ते साम्हूं खां ईंदड़ चुंची हिन में टक्कर थी पियो ऐं पुलिस जेकी आहे उहा चुंची डाले के पंहिंजी तवेल में वठी ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जी ठीक है, अवां जी मेहरबानी हाकिम तफ़सील खां आगाह करण जे लाइ।